नाज़िन सखरन जे ॻोठ महबूबनगर में पाकिस्तान स्मार्ट वेलफेयर एसोसिएशन के चेयरमैन सरदार जाम तमाची उनर के मान में तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से ॾिसो था रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। हिन वक्त ॻोठ महबूबनगर में मौजूद आहियूं जिथे अॼु पाकिस्तान स्मार्ट वेलफेयर एसोसिएशन पारां समाज के चीफ सरदार जाम तमाची उनड़ के आजाणो ॾिनो वियो आहे। हिते असां पुछूं था जाम साहब खां त हू वधीक इन बारे में छा थो ॿुधाए। अॼु जी गॾियाणी आहे इन को सियासत सां ताल्लुक़ कोन्हे को, हिकिड़ी समाजी कमनि लाइ असां हिते गॾियाणी रखी दोस्तनि मूंखे घुरायो। असांखे ॾिसणो आहे त असां कीअं पंहिंजे क़ौम जी ख़िदमत कयूं, उनजे समाजी कमनि में उनजी ख़िदमत कयूं, उनजे पाण में जेके तकरार या के फ़ैसिला आहिनि उन कीअं वेही पाण में निबेरियूं। असां कोशिशि कंदासीं त ख़ाली समाज न पर के ॿियूं क़ौमूं बि आहिनि जेके समाज खां ॿाहिरि आहिनि, असां उन्हनि जी बि गॾिजी ख़िदमत कयूं। सरदार साहब जी रहनुमाई में चीफ सरदार समाज जो सरदार जाम तमाची साहब की रहनुमाई में जेका भी खिदमत थींदी खिदमत कंदासीं। असांजी तव्हांजे मोतबर समाज के चीफ सरदार जाम तमाची उनड़ साहब जे ऐं ॿियनि दोस्तनि जे मान में जेको रखियो आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो हुन दोस्तनि हिते घोड़ा इज़तूं ऐं मोहबतूं बख़्शियूं आहिनि। ऐं हीउ प्रोग्राम सियासी प्रोग्राम न आहे, हीउ समाजी प्रोग्राम आहे। हिन तहत माण्हुनि जी ख़िदमत कई थी वञे, शहरनि जी ख़िदमत कई थी वञे, ॻोठनि जी ख़िदमत कई थी वञे। ऐं जीअं साहब जेको हींअर किरदारु अदा करे रहियो आहे त माण्हू खे इज़तूं मोहबतूं ॾेई रहियो आहे, असीं साण सां गॾु आहियूं ऐं इंशा ताला हीउ जेको इतिहादु आहे उहो रंग लाहींदो। ॻाल्हियूं ॿुधियूं सरदार साहब जूं या हिते ॿियल आयल महिमाननि जूं, हिननि जो चवणु आहे हीउ असांजो कमु समाजी कमु आहे, को बि सियासी कमु न आहे। कैमरामैन काशिफ रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान टीवी न्यूज़ सकरन।